ख़बर ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट में बहरिया टाउन जी रक़म जमा कराइण बाबति ॿुधणी थी। चीफ जस्टिस फाइज़ ईसा पारां अहम सवाल उथारिया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल। जी, सुप्रीम कोर्ट में बहरिया अमल दरामद केस जी ॿुधणी जेका आहे उहा चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में जुड़ियल 3 रुकनी बेंच करे रही आहे। वक़्फ़े खां पोइ जेका ॿुधणी थी आहे उन में बहरिया टाउन जे वकील खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तरफ़ां मुख़्तलिफ़ सवाल कया विया आहिनि। छा तव्हां बहरिया टाउन जे मालिक जा वकील आहियो? चीफ जस्टिस तरफ़ां चयो असीं धुरियुनि खे नोटिस ॾियूं था उन मामले ते। चीफ जस्टिस जा इहे रिमार्क्स हुआ। थी सघे थो त तव्हां जेको आहे सो हिन केस खे अॻियां न पिया खणी हलो ऐं लॻे थो ईअं थो त बहरिया टाउन जी दिलचस्पी इन केस मां ख़तम थी वई आहे। चीफ जस्टिस जा इहा रिमार्क्स हुआ। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उन ऐं सिंध हुकूमत तरफ़ां जेका रक़म सुप्रीम कोर्ट वटि जमा आहे उन जी मालिकी जे हवाले सां धारदार दावाऊं जेके आहिनि उहे अदालत में दाख़िल थी चुकियूं आहिनि। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जो मौक़िफ़ आहे त बहरिया टाउन जी सुप्रीम कोर्ट में जमा करायल जेका रक़म आहे उहा मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनी वञे। जॾहिं त एडवोकेट जनरल ऑफ पाकिस्तान एडवोकेट जनरल सिंध तरफ़ां इहो मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सिंध हुकूमत इहा रक़म या ज़मीन बहरिया टाउन खे लीज़ ते ॾिनी हुई ऐं उन लाइ उहा रक़म जेका आहे सिंध हुकूमत जी थिए थी। इहा रक़म सिंध हुकूमत खे ॾिनी वञे। उन सां गॾोगॾु जस्टिस अतर मिनल्ला मुख़्तलिफ़ सवाल उथारिया आहिनि। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उहो मौजूदु आहे। उन फ़ैसिले उन ते अमल दरामद छो न थियो आहे। वाज़े करियूं था त जेको पैसो बहरिया टाउन सुप्रीम कोर्ट में जमा करायो हो उन ते पहिरियों हक़ सिंध जे अवाम जो आहे। जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स हुआ। साॻे वक़्तु जस्टिस अतर मिनल्ला इहो बि सवाल उथारियो त छा सिंध हुकूमत सिंध जे अवाम जे ख़िलाफ़ आहे जो खेसि इहो बि ख़बर न आहे त हिन केस ते अमल दरामद थियो या न थियो। खेसि इहा ख़बर हुजणु घुरिजे। साॻे वक़्तु कराची नेस्ला टावर जो ज़िक्र बि जेको आहे उहो हिन केस में साम्हूं आयो आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला इहो रिमार्क्स ॾिना त कराची नेस्ला टावर खां सवाइ केतिरियूं झोपड़ियूं किरायूं वयूं। उन हवाले सां फारूक एच नाइक वकील तरफ़ां मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त ईंदड़ ॿुधणी ते उन जा तफ़सील मुहैया कंदुसि। पहिरीं ज़मीन ॾियण जो चयो वियो ऐं पोइ इनकार कयो वियो। चीफ जस्टिस इहे रिमार्क्स ना बुनियादी सवाल आहे त तव्हां किथे बीठल आहियो। सवाल मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खां कजे थो त जवाबु ॿियो वकील ॾिए थो। एडवोकेट जनरल सिंध चयो त रक़म सिंध हुकूमत जी आहे, खेसि मिलणु घुरिजे। रक़म मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे मिलणु घुरिजे। फारूक नाइक वकील इहो मौक़िफ़ इख्तियार कयो। चीफ जस्टिस जो चवणो त कानून मुताबिक़ ही ज़मीन MDA ख़ुदि डेवलप करणी हुई त पोइ ॿी कंहिंखे कीअं ॾेई सघे थी। उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन अदायगियुनि ते अमल दरामद जो जेको केस आहे उन में जस्टिस अतर मिनल्ला जो चवणो त असांखे जेको आहे सो छा सिंध जो जेको अवाम आहे उन जो हक़ हिन पैसे ते आहे। छा असीं सिंध जे अवाम खे हारण ॾियूं। इहे संदसि रिमार्क्स हुआ। उन सां गॾोगॾु एडवोकेट जनरल सिंध तरफ़ां इहो मौक़िफ़ इख्तियार कयो त इहो रक़म जेका आहे उहा सुप्रीम कोर्ट खे ॾिनी वञे। चीफ जस्टिस इहो नुक़्तो उथारियो त रक़म सुप्रीम कोर्ट वटि मौजूदु आहे त छा मनसूबनि लाइ उहा ई रक़म जारी करे सघे थी। सुप्रीम कोर्ट कीअं उहा रक़म जेका आहे उहा जारी करे सघे थी। सलमान असलम भट्ट वकील आहे बहरिया टाउन जो। उन चयो त 65 अरब रुपया हेसि ताईं अदा थी चुका आहिनि। जस्टिस अतर मिनल्ला सवाल उथारियो त टोटल केतिरियूं किस्तूं जमा थियूं आहिनि। उन ते वकील तरफ़ां चयो वियो त ईंदड़ जेका ॿुधणी आहे उन में उन जा तफ़सील पेश कंदुसि। आख़िरी किस्त कॾहिं अदा कई वई। चीफ जस्टिस तरफ़ां इहो सवाल उथारियो वियो। उन ते वकील तरफ़ां इहो ॼाणायो वियो त 2020 में आख़िरी किस्त जेका आहे उहा ॾिनी वई। अहिड़ी रीति बहरिया टाउन अमल दरामद केस जी ॿुधणी जेका आहे उहा हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में जारी आहे। गुलाम रसूल तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।